इंडस्ट्री जी लेजेंड फिल्म स्टार ऐं हीरोइन रानी जी ॻणप उन्हनि अदाकारनि में थिए थी जेकी हिन दुनिया में मौजूदु न आहिनि, पर उन्हनि जो कमु फिल्मी तारीख़ जो अॼु बि हिसो आहे। रानी उर्दू तोड़े पंजाबी फिल्मुनि में कमु कयो, पर फिल्मुनि में वर्सटाइल अदाकारी जा जोहर ॾेखारींदे हुन डांसिंग क्वीन जो बि ख़िताबु माणियो। रानी जी फिल्म नागमुनी, अंजुमन, उमराव जान अता ऐं सुरैया भोपाली अहिड़ियूं फिल्मूं आहिनि जिन में संदसि बहितरीन परफॉर्मेंस सां गॾु डांस संदसि सुञाणप बणी। रानी पंहिंजे उरूज वारे दौर में डांस वारे शोबे में ॿियनि अदाकारनि खां घणी अॻिते हुई। रानी खे इहो बि एज़ाज़ु हासिलु आहे त हुन फिल्म में सभ खां वधीक 27 हीरो सां गॾु कमु कयो, जिन में शाहिद ऐं वहीद मुराद सां संदसि जोड़ी खे घणी पज़ीराई मिली। जॾहिं त ॿियनि हीरोज़ में मोहम्मद अली, गुलाम मेहदी, नदीम, अली एजाज़, सुधीर, नसरुल्ला भट्ट, बदर मुनीर, सुल्तान राई, यूसुफ ख़ान ऐं इनायत हुसैन भट्टी शामिल आहिनि। रानी जो असुलु नालो नासरा हो, जॾहिं त संदसि फिल्मी नालो रानी रखियो वियो। रानी फिल्मी कैरियर में त घणी कामयाबी माणी, पर ज़ाती ज़िंदगी में हुन घणा ॾुख, दर्द ऐं तकलीफ़ूं ॾिठियूं। संदसि 3 शादियूं हुयूं। पहिरीं शादी हिदायतकार हसन तारक सां, ॿी शादी फिल्म प्रोड्यूसर मियां जावेद सां ऐं टी शादी पाकिस्तानी क़ौमी क्रिकेट टीम जे फास्ट बॉलर सरफराज़ नवाज़ सां कई, पर संदसि 3 शादियूं नाकाम रहियूं। खेसि औलाद में हिकु धीअ राबिया आहे। हुन 172 फिल्म में कमु कयो, जॾहिं त 8 दिसंबर 1946 में लाहौर में पैदा थी ऐं 27 मई 1991 में कैंसर जी बीमारी सबबि लाॾाणो करे वई। संदसि क्रेडिट ते खोड़ सारियूं फिल्मूं आहिनि, जिन में सीता, मरियम मार्गरेट, तहज़ीब, सोना चांदी, नज़राना, बेगम जान, खुशबू, दुनिया मतलब दी, काफ़िर, जिनजान, बदनाम ऐं एक गुनाह और सही ऐं दीदार वग़ैरह शामिल आहिनि। हुन 1960 में फिल्म महबूब में नंढिड़ो किरदारु अदा करे कैरियर जी शुरूआत कई। रानी PTV जे सीरियल ख्वाहिश ऐं फरेब में बि कमु कयो। क्वीन ऑफ दी लॉलीवुड फ़नी मंता तौरु केतिरा ई एवार्ड माणिया, जिन में 3 निगार एवार्ड सरे फ़हरिस्त आहिनि। GM ख़ासि के लिए इबरत न्यूज़ कराची।